जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल भाईखान महर में जेको गुज़िरियल 11 सालनि खां वठी हुकूमत जी बेअसी सबबि मुकमल ज़बून हाल थी वियो आहे ऐं हिन में को बि उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे। अचो त हितां जे ॻोठाणनि खां पुछूं। 1983 का मंज़ूर थी वियो स्कूल ऐं हिन में काफ़ी उस्ताद आया विया आहिनि। असांजो पंहिंजो उस्ताद ग़ुलाम रसूल हुयो जेको हिन टाइम पढ़ायो ॿारनि खे। असां पाण हिन स्कूल में पढ़ी चुकिया आहियूं। उन खां बाद में जेको आहे साईं जन जॾहिं रिटायर थिया उन खां बाद में कोई हिते सुठो टीचर न मिलियो आहे। हिननि ॿारनि जी तालीम बि तबाह थी चुकी आहे। हिन स्कूल जो तमामु बहितरीनु जेको उस्ताद शुरू खां वठी हिते रहियो, उस्ताद जेको असांजो बि उस्ताद रहियो, उस्ताद ग़ुलाम रसूल महर, जॾहिं हू रिटायर थियो आहे उन रिटायर थियण खां पोइ हिन स्कूल जो को बि वजूद न रहियो आहे। कोई बि हिते टीचिंग स्टाफ न आहे। उन खां पोइ जेके हिते स्टाफ वारा आहिनि, चौकीदार या जेको आहे पटे वाला, हू पंहिंजा कारोबार कंदा था वञनि पिया ऐं स्कूल जी ज़बून हालत तव्हांजे साम्हूं आहे। जीअं सुठे नमूने से तालीम बढ़ाए वञो। असांजे स्कूल में उस्ताद कोन्हे ऐं असांखे उस्ताद खपे। असांखे तालीम हासिलु कराई वञे। असांजो स्कूल बि किरी पियो आहे। असांखे ॿारहों पढ़ंदासीं, हाणे असांखे उस्ताद खपे। स्कूल खे बिल्डिंग ॾिनी वञे, असांखे उस्ताद खपे असांजी पढ़ी। हिननि जो मुतालबो इहो ई आहे त असांखे जल्द खां जल्द हिकिड़ो मुस्तक़िल उस्ताद ॾिनो वञे जीअं असांजे मुस्तक़बिल जे मोमारनि जा जीअं तालीम ख़राबु न थिए। असांखे मुकमल जेको आहे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।